जसकम अगवाणी शहीद बशीर खान कुरैशी के वेझे दोस्त गुलाम मुहिउद्दीन मंगसी, जसकम शहीद बशीर खान की मरकज़ी क़यादत डॉक्टर नियाज़ कालानी, सरफराज मेमून पुनल सारियो से मुलाकात करे जसकम शहीद बशीर खान में शमूलियत इख्तियार करे छॾी। हाँ वरी शहीद बशीर खान जिसकम डॉक्टर नियाज़ से गॾु सरगर्मी पंहिंजी बहाल कई नए सिर इंशाअल्लाह ताला जेको बहाल हूंदो डॉक्टर साहब हर हाल में गॾु आहियूं। गुलाम मुहिउद्दीन मंगसी प्रेस क्लब नवाबशाह में जसकम बशीर खान कुरैशी सरबराह डॉक्टर नियाज़ कालानी क़यादत से गॾु प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त जसकम शहीद बशीर खान सरबराह डॉक्टर नियाज़ कालानी शहीद बशीर खान वारी जदोजहद ते पूरो रथो आहे जेको शहीद बशीर खान कुरैशी वांगुरु राति ॾींहुं सिंधी क़ौम ऐं सिंध जी ख़ुशहाली लाइ जदोजहद में आहे। उन करे सन सथ में शामिल थी हर क़दम सन साथ जो वचन कयां थो। डॉक्टर नियाज़ कालानी ॻाल्हाईंदे चयो त गुलाम मुहिउद्दीन मंगसी खे जसकम शहीद बशीर खान में शामिल थियण ते भलीकार कयूं था। जेके असां प्यार में जीएम मंगसी जेको आहे चवंदा आहियूं, असां सां नंढपिण खां वठी साईं जीएम साहिब जी फ़िक्र सां लाॻापियल ऐं शहीद बशीर खान सां गॾु हूंदो। शहीद बशीर खान जी शहादत खां पोइ किन मसइलनि सबबनि जे करे मुसलसल ही अनेक रहियो। अञा ताईं बि जेको आहे ॿी के हिन पार्टी जॉइन कोन कई ऐं जॾहिं हिन असांजी सॼी सिंध में सियासी सरगर्मी ॾिठी उनखां पोइ हिन चयो त मां पाण सरगर्म थियणु चाहियां थो, छाकाणि त सॼी ज़िंदगी जदोजहद कंदी गुज़री आहे ऐं तव्हां सां गॾिजी जदोजहद कयां थो। असां ही शामिलु न थियो आहे, हीअ असां में शामिलु हुयो, पर हीअ असां सां वरी सियासी सरगर्मियूं असां सां गॾु शुरू करण जो ऐलान कयो आहे। असां जीअं सिलको इमाम शहीद बशीर खान तरफ़ां सरफराज साहिबु पुनल सारियो ऐं ज़िलो जेको आहे नवाबशाह उन तरफ़ां खे ख़ुशामदीद चऊं था। इन यकीन सां इन उत्साह सां त असां यकीनी तौर ते हिनखे वरी जवानी वारे दौर में जीअं शहीद बशीर खान सां गॾु हूंदो तीअं असां सां क़दम में क़दम मिलाए हलंदो। जीअं क़ौमी तहरीक जेको आहे साईं जीएम साहिब जी फ़िक्र तहत वधीक मुलज़िम ऐं ताक़तवर थी सिंध में असहायतो किरदारु अदा करे, ओड़ो किरदारु अदा करे जो शहीद बशीर खान किरदारु अदा करे। महिरबानी।